बंजुल नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त OIC मुल्क गज़ा में जंगबंदी इंसानी इमदाद जे लाइ बिना के रंडक जे कम कनि। OIC इजलास खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर गज़ा में जारी इसराइली वेश्याणी हमलनि ते गहरी ॻणतीअ जो इज़हार कयो। परॾेही वज़ीर ख़ुदमुख्तार फ़लस्तीनी रियासत ऐं गॾियल क़ौमुनि ऐं मुकमल रुकनियत लाइ हिमायत जो इरादो पिणु कयो। हुन चयो त OIC मुल्क गज़ा में जंगबंदी ऐं बिना के रंडक जे इंसानी इमदाद लाइ गॾिजी कमु कनि। परॾेही वज़ीर वधीक चयो त वलारियल जम्मू कश्मीर में भारत हथे ख़ाली कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। इसहाक़ डार इन मौक़े ते आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर जेहोन बेरामोव सां मुलाक़ात कई, जंहिं में ॿ लाॻापनि ते ख़्याल जी ॾे वठि कई वई। परॾेही वज़ीर हिंदुस्तान जे गैर क़ानूनी तौर जे ख़िलाफ़ वलारियल कश्मीर जे माण्हुनि जी हिमायत ते आज़रबाईजान जे मज़बूत ऐं उसूली मौक़िफ़ जी बि तारीफ़ कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।